चालाक बकरी ऐं बेवकूफ़ शींहं जी कहाणी। हिक भेरे हिकु वॾो जंगल हो जिते केतिरा ई जानवर रहंदा हुआ। उन जंगल में हिकु ताक़तवर शींहं बि रहंदो हो। शींहं खां सभु जानवर डिॼंदा हुआ, छो त हू जंगल जो बादशाह आहे ऐं हर जंगल में बादशाह हूंदो आहे। जॾहिं बि शेर खे बुख लॻंदी आहे, उन जो त कमु आहे कंहिं न कंहिं जानवर जो शिकार करे खाई वठंदो आहे। हिकु ॾींहुं सुबुह जो हिकु नंढड़ी बकरी पंहिंजे रिढनि ऐं बकरियुनि जी टोलीअ खां परे थी वई। हू साए गाह खाईंदे खाईंदे जंगल जी अंदरि हली वई। खेसि ख़बर ई न पई त हू ख़तरनाक जाइ ते पहुची वई। ओचितो साम्हूं खां शींहं अची वियो। शींहं बकरी खे ॾिसी ज़ोर सां गिरजो ऐं चयाईं, अॼु त मूंखे सुठो शिकार मिली वियो आहे। बकरी तमामु घणो ई डिॼी वई, पर हू सम्झी वई त जेकॾहिं मां भउ ऐं ड्रिप खां भॼंदमि त शींहं फ़ौरन खेसि मूंखे खाई छॾींदो। तंहिं करे हिन चालाकीअ सां थोरो दिमाग़ में ॻाल्हि विलाए ऐं ॻाल्हाइण जो फ़ैसिलो कयो। बकरी आराम सां शींहं खे चयो, ए जंगल जा बादशाह, मूंखे खाइण खां अॻु में हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, बाद में खाई छॾिजांइ। शींहं हैरान थी चुको त बकरी अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थी। बकरी खे चईं, जल्दी ॻाल्हि कर, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे ऐं तोखे कोन छॾींदुसि। बकरी चयो, मां त तमामु नंढड़ी आहियां, जेकॾहिं तूं मूंखे हींअर ई खाईंदे त तोखे थोरो गोश्त मिलंदो, पर जेकॾहिं तूं मूंखे कुझु महीना ज़िंदा रहण ॾींदे त मां वॾी थी वेंदुसि, पोइ तूं मूंखे खाईंदे त तोखे वधीक गोश्त मिलंदो। शींहं कुझु देरि लाइ सोचींदो आहे ऐं हीअ बि सोचींदो आहे त काथे हीअ मूंखे बकरी चालाकी त मां सां नथी करे, पर दिलि में वरी उनखे ख़्यालु ईंदो आहे त हीअ चालाकी भले ई करे, शिकार खोड़ मां कंदो आहियां ॾींहं में, छो त मां जंगल जो बादशाह आहियां। वेंदी त आख़िर वेंदी काॾे, ईंदी त मूरे नेठि। थोरी देरि खां बाद में शींहं चवंदो आहे, ठीकु आहे, मां तोखे वञणु ॾियां थो, पर यादि रखजांइ वरी मूंखां न भॼंदी। बकरी फ़ौरन मौक़े जो फ़ाइदो वरितो ऐं तेज़ीअ सां उतां भॼी वई। हू डोड़ंदे डोड़ंदे पंहिंजी टोलीअ वटि पहुती। ॿियनि बकरियुनि खेसि पुछियो त तूं एतिरी डिॼल छो आहीं? बकरी सॼी ॻाल्हि ॿुधाई त हिकु शींहं जेकी किस्तो थी वियो सॼी ॻाल्हि ॿुधाईं ऐं चयईं त मां पंहिंजी अक़ल ऐं चालाकी सां शींहं खां जान बचाए आई आहियां। उन ॾींहं खां पोइ सभिनि जानवरनि खे ख़बर पइजी वई त सिर्फ़ु ताक़त ई सभु कुझु न हूंदी आहे, पर अक़ल ऐं सम्झ बि वरी ताक़त हूंदी आहे। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे सबक़ु इहो मिले थो त कॾहिं कॾहिं अक़ल बि इंसान कमु ॾेई वेंदो आहे ऐं जीअं हिन जी जान बची। दोस्तो, अगरि वीडियो सही लॻी त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।